हेलो बारो, मां आहियां ग्रैनी बनी ऐं मां खज़ाने जी तलाश में निकिरण वारो आहियां। मां ऊंदाही घरनि मां गुज़री करे खज़ाने ताईं पहुची सघां थो। इन लाइ मूंखे कुझु ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स जी ज़रूरत पवंदी। Luminous objects are ones that can produce and emit light. Luminous objects उहे हूंदा आहिनि जिन में रोशनी पैदा करण जी ऐं ख़ारिज करण जी सलाहियत मौजूद हूंदी आहे। जीअं त सिज यानी सन, तारा, बल्ब ऐं ट्यूब लाइट्स, टॉर्च, मेणबत्ती कैंडल, बत्ती लैंटर्न। Non-luminous objects are ones that cannot produce light. They reflect light of luminous objects to become visible. जॾहिं त non-luminous objects उहे हूंदा आहिनि जेके पाण रोशनी न आहिनि ठाहे सघंदा, जॾहिं त उहे ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स जी रोशनीअ खे रिफ्लेक्ट कंदा आहिनि ऐं अहिड़ीअ तरह असांखे नज़र ईंदा आहिनि। नॉन ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स जा कुझु मिसाल ही आहिनि। काठ मां ठहियल शयूं जीअं त फर्नीचर, पेंसिल वग़ैरह, लोह सां ठहियल शयूं जीअं त कील, कैंची वग़ैरह, ऐं कपड़ा ऐं प्लास्टिक सां ठहियल शयूं जहिड़ोक तव्हांजा बैग, टोकरी, सभु नॉन ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स हूंदा आहिनि। ऐं हिकु दिलचस्प ॻाल्हि हीअ आहे त चंड जेको ल्यूमिनस ऑब्जेक्ट लॻंदो आहे दरअसल नॉन ल्यूमिनस हूंदो आहे, छो त पाण रोशनी पैदा नाहे कंदो पर सिज जी रोशनीअ खे रिफ्लेक्ट कंदो आहे। हिन कबर्ड में केतिरो ई सामान मौजूद आहे। हिते शायदि कुझु ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स मिली वञनि। अचो मुंहिंजी मदद करियो। त हिते टॉर्च ऐं बत्ती ल्यूमिनस ऑब्जेक्ट्स आहिनि। मूं उन्हनि खे पंहिंजे बैग में विझी छॾियो आहे। असां गार में अची चुका आहियूं। हिते 3 क़िस्मनि जा ऑब्जेक्ट्स आहिनि: ट्रांसपेरेंट, ट्रांसल्यूसेंट, ओपेक। Light can pass through transparent objects directly, because of which we can see through them. ट्रांसपेरेंट ऑब्जेक्ट्स उहे हूंदा आहिनि जिन मां रोशनी डायरेक्ट गुज़री सघंदी आहे। उन लाइ असां उन्हनि जे आर पार ॾिसी सघंदा आहियूं। शफ़ाफ शीशे सां ठहियल थांव ऐं नज़र जा चश्मा, ही ॿई ट्रांसपेरेंट ऑब्जेक्ट्स जा मिसाल आहिनि। धुंधली प्लास्टिक सां ठहियल शयूं ऐं धुंधले शीशे सां ठहियल शयूं ट्रांसल्यूसेंट ऑब्जेक्ट्स जा मिसाल आहिनि। Translucent objects allow light to pass through them partially. Translucent objects मां थोरी रोशनी गुज़री सघंदी आहे ऐं ही रोशनी डायरेक्ट नाहे गुज़रंदी। उन लाइ असांखे उन जे आर पार नज़र अचण वारियूं शयूं धुंधलियूं लॻंदियूं आहिनि। जॾहिं त कुझु इंजेक्ट्स ओपेक हूंदा आहिनि। Light cannot pass through opaque objects at all. Opaque objects मां रोशनी बिल्कुलु नाहे गुज़रंदी। उन लाइ असां उन्हनि जे आर पार नाहियूं ॾिसी सघंदा। असांजे आस पास घणो करे शयूं ओपेक हूंदियूं आहिनि, जीअं त बुक्स, स्कूल जा ब्लैक बोर्ड ऐं इमारतूं यानी बिल्डिंग्स।
अच्छा, मूं 3 क़िस्मनि जा पत्थर अलॻि करे छॾिया आहिनि। मूं खज़ानो जमा करे छॾियो आहे। हाणे मां हिन खे ज्वेलरी ठाहिण में इस्तेमालु कंदुसि।